अस्सलाम वालेकुम तार सुबह टीवी न्यूज़ हमाया वली मोहम्मद जाड़ो नदर वजूदा काजी अहमद खान साहिल लाखो छे न रिपोर्ट थे नादिन काजी अहमद थाने जे हद में गोठ शामिर खोसो में जमीन छी मालिकियत खोसा बिरादरी विच में हलंदड़ खूनी तकरार रुकजी न सघियो बीहर भड़की उथियो जॾहिं त रस्ते वेंदड़ ते हथियारबंदनि जी फायरिंग जंहिंजे नतीजे में नौजवान 22 साला रजब अली वलद बबर खोसो गोलियूं लॻण सबबि मारिजी वियो जंहिंजो लाश काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिथे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो ॿुधायो पियो वञे त हलंदड़ तकरार ज़मीन जे मालिकियत आहे जॾहिं त ही टियों क़त्ल आहे काफ़ी वक़्त खां धुरियुनि में छिकताइण वारी सूरतहाल हुजण करे खून रेज़ीअ खे रोकण लाइ इंतज़ामिया के बि उपाउ न वरिता जंहिं करे रतो छाण जो अमल रुकिजी न सघियो वधीक खून रेज़ी रोकण लाइ काज़ी अहमद पुलिस अटाला वाक़े वारी हंधि पहुची झेड़े खे रोकण लाइ कंट्रोल करे वरितो आहे।